أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا يغتب بعضكم بعضا صدق الله مولانا العلي العظيم. मुसलमान भाइयों, अल्लाह ने पाक सच्चे कलाम वठा एक आयत जा चंद लफ्ज़ मुंडों के सामने तिलावत किया। सुभान अल्लाह। इन लफ्ज़ों के अंदर अल्लाह तबारक व तआला एक तमाम बड़े गुनाह का पालन के रोकियो छलियो ऐं मना कयो आहे। हिकिड़ो अहिड़ो गुनाह आहे जंहिंखे माण्हू गुनाह ई नथा सम्झनि। अहिड़ो गुनाह आहे जंहिंजी माण्हू जे ज़हननि में का अहमियत का हैसियत कोन्हे ऐं उनखे हिकिड़ी मामूली शइ आम रवाजी शइ सम्झो वञे थो, पर अल्लाह वटि उहा वॾी बुराई आहे, वॾो गुनाह। तव्हांजो मां मुकमिल तवज्जो हर गुनाह में नफ्स खे का न का लज़्ज़त ईंदी आहे, नफ्स खे मज़ो ईंदो आहे। माण्हू ज़िना करे थो, गुनाह आहे, ॾोह आहे, बुराई आहे, कबीरो गुनाह आहे, पर नफ्स खे मज़ो ईंदो आहे। इन तरह सां मसलन को माण्हू हराम शइ खाए थो, शराब पीए थो, शराब हराम आहे, गुनाह आहे, बुराई आहे, पर उन में नफ्स खे कुझु न कुझु लज़्ज़त ईंदी आहे। पर अहिड़ो गुनाह तव्हांखे अॼु ॿुधाइणु चाहियां थो जंहिंमें का बि लज़्ज़त कोन्हे, बेलज़्ज़त, बेफ़ाइदा। अहिड़ो गुनाह आहे जेको तव्हांजे पूरी ज़िंदगी जे अमलनि खे बर्बाद करे छॾींदो। जेकी तव्हां वटि नेकियुनि जी पूंजी गॾु कई आहे, तव्हां नमाज़ूं पढ़ियो था, रोज़ा रखिया, तव्हां तहज्जुद पढ़िया, तव्हां ज़िक्र फ़िक्र कया, पर उहो गुनाह अहिड़ो आहे जेकॾहिं तव्हां खां थी वियो त तव्हांजा उहे जेके अॻियां ज़िंदगी जा कयल अमल हूंदा उहे बि चढ़ी वेंदा। हाणे ॿुधायो त अहिड़े गुनाह खां बचिजे या न बचिजे? जी घटि था ॻाल्हायो। अहिड़े गुनाह खां बचिजे या न बचिजे? इहो गुनाह अथव पराई गिला करणु। छा? पराई गिला करणु, पराई बुराई बयान करणु। फलाणो अहिड़ो आहे, फलाणो हीअं आहे, फलाणो हूअं आहे। हाणे तव्हां ॾिसो न, ॿ ॼणा दोस्त वेंदा न, ज़रूर उहा कंहिं न कंहिं जी ॻाल्हि कंदा, फलाणो हीअं आहे, फलाणो हूअं आहे। ऐं उहा शइ जेका बयानु कयो था उहा वाकई बि उन में आहे, ऐं तव्हां बयानु कयो था इहा ई गिला, पर उहा शइ उन में हुजे ई न, ऐं बयानु कयो त इहो आहे बोतान। जी मसलन हिकिड़ो माण्हू चोर आहे, चोरी कंदो आहे, सभु कंहिंखे ख़बर आहे त फलाणो चोर आहे। तव्हां वेही 5 माण्हुनि जे विच में ॻाल्हि कयो फलाणो चोर आहे, इहा गिला आहे। पर हू चोर हुजे बि न, ऐं तव्हां चओ त हीउ चोर आहे, इहो बोतान आहे। ऐं गिला खां बोतान जो ॾोह अञा वॾो। गिला करण सां दिलनि में कुदूरतूं पैदा थींदियूं, दिलनि में नफ़रतूं पैदा थींदियूं आहिनि, मुहबतूं दुश्मनियुनि में बदिलबियूं आहिनि। गिलाउनि सां झेड़ा झगड़ा फितना फसाद पैदा थींदा आहिनि। ठहियल माण्हू ड्रही पवंदा आहिनि। ज़ालमुस ठहियल आहिनि, गिला सां ज़ालमुस जो रिश्तो टुटी सघे थो। भाउ भेण पाण में, भाइर पाण में कुर्ब रस में, पर गिला करण सां उहो भाउ खां छिकी वञे थो, पीउ पुट खां टुटी वञे थो।
मुरीद मुर्शिद खां छिजी वञे थो, मुर्शिद मुरीद खां छिजी वञे थो, यार यार खां टुटी वञे थो। गिला अहिड़ो बुराई जो कमु आहे, गिला अहिड़ी त गंदाई आहे जेका क़ौमुनि में, कबीलनि में, बिरादरियुनि में, दोस्तनि में निखेटो विझंदी, जुदाई विझंदी, दूरी पैदा कंदी आहे ऐं दोस्तनि खे दुश्मननि में बदिलाए छॾींदी आहे। जादूगर जादू करे फितनो आहे, चओ जादू फितनो आहे, जादू फितनो आहे। जादू करे कंहिंखे नुक़सान पहुचाए, कंहिंखे तकलीफ़ में विझे, जादूगर वॾो फितनेबाज़ आहे। पर हिकिड़ो कारीगर जादूगर हुजे, माहिर जादूगर हुजे, 2 महीना जादू करे, 2 महीना पंहिंजे जादू जा करतब ॾेखारे, एतिरो फितनो, एतिरो फसाद 2 महीननि में जादूगर पैदा न कंदो जेतिरो चुगलखोर माण्हू हिकिड़े ॾींहं में फितनो बर्बाद करे छॾींदो। ऐं बस ॻाल्हि हिकिड़ी दंग आहे, 100 ॻाल्हियुनि जी हिकिड़ी ॻाल्हि, 1000 ॻाल्हियुनि जी, लख ॻाल्हियुनि जी हिकिड़ी ॻाल्हि। मदीने वारे साईं फरमाए जॾहिं मां जन्नत में वियुसि न मेराज वारी राति, बेहिश्त जे दरवाज़े ते लिखियो पियो त ला यदखुलुल जन्नत नम्मामुन, बेहिश्त में हिन दरवाज़े में चुगलखोर माण्हू दाख़िल ई न थींदो। ॻाल्हि दंग जी, बसि उहो जन्नत जे लाइ हुनजो दर ई बंदि आहे। बेहिश्त जे दर ते अलाह लिखाए छॾियो ऐं मदीने वारो साईं ख़ुदि पढ़ी ॾिसी आयो आहे यकीन। मूंखे इन ॻाल्हि जो तलख़ कड़ो तजुर्बो थियो हिन सफ़र में। मक्का मुकरमा में हुजूं, हरम पाक में, हरम अल्लाह जो घर आहे, बैतुल्लाह हराम, बैतुल्लाह अल्लाह जो घर साम्हूं। हिकिड़ो माण्हू मूंसां मिलण आयो कि मां को 2-3 ॾींहं तव्हांखे ॻोल्हियां पियो, मसे तव्हां मिलियो ऐं गुफ़्तगू कंदे हिकिड़े माण्हू जी ॻाल्हि कई जंहिंसां मुंहिंजी मुहबत हुई, जंहिंखे मां सुठो माण्हू सम्झंदो हुउसि, भलो माण्हू सम्झंदो हुउसि ऐं हुन सां मुंहिंजी मुहबत हुई। उन जे बारे में मूंखे अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाई, फलाणो हीअं थो करे, तव्हांजे लाइ हीअं थो चवे, हीअं थो करे, हुन थो करे, हुन थो करे। पोइ मूं आख़िर ॾिठो त हीअ कम खां वधंदो चढ़ंदो थो वञे, मूं रोकियोमांसि, हाणे बसि करे जेको चई सो गॾु थी। छो त गिला करण बि गुनाह आहे त ॿुधण बि गुनाह आहे, ॿई गुनाह में बराबरि आहे। चयो हाणे मूंखे वधीक गुनाह में शरीक न कर, जेको तो चयो सो गॾु थियो। पर उन ॻाल्हियुनि खां पोइ अञा ताईं मुंहिंजी दिलि में, ख़ुदा जे घर में वेठो आहियां त मूंखे दिलि में खुटको लॻो। हालांकि उन माण्हू सां मुंहिंजी मुहबत हुई, पर हुन जेका मूंखे ॻाल्हियूं ॿुधायूं, मुंहिंजी दिलि जे अंदरि उन जे लाइ उहा मुहबत हाणे न रही। ऐं मूंखे रोज़ मैसेज कंदो आहे, मां हुनखे रोज़ जवाबु ॾींदो हुउसि। उन ॾींहं खां पोइ अॼु ताईं वरी हुनखे जवाबु न ॾिनो आहे। मां अलाह खां माफ़ी थो वठां, जेको मुहबत वारो रिश्तो टुटी वियो आहे, पर उहो टोड़ण वारो इहो माण्हू हुयो जंहिं अलाह जे घर में वेही मूंखे इहे ॻाल्हियूं ॿुधायूं। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूं ॾे तवजो कयो, मदीने वारे साईं फरमायो त तव्हां जे सभिनी जे लाइ मुंहिंजी दिलि साफ़ आहे, सभिनी जे लाइ मुंहिंजी दिलि साफ़ आहे। मां सुबुह इन हाल में कंदो आहियां, शाम इन हाल में कंदो आहियां जो मुंहिंजी दिलि में कंहिंजे लाइ बि कावड़ न आहे। तव्हां ईअं न कयो जो कंहिंजी ॻाल्हि अचे मूंसां कयो ऐं मुंहिंजी दिलि में उन जे लाइ नफ़रत पैदा थी वञे, महिरबानी करे मूंसां ईअं ॻाल्हियूं न कंदा कयो। मां सोचां थो त अल्लाह जे नबीअ जी दिलि मुबारक खां वधीक ॿी कंहिंजी दिलि पाकी कोन्हे। साईं फरमाइनि था मूंसां इहा ॻाल्हि न कंदा कयो, मतां जेका दिलि में मुहबत आहे उन में को फ़र्क़ु न पइजी वञे। अल्लाह जो नबी थो फरमाए त पोइ तूं कहिड़ी हैसियत, मुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे, ॿिए कंहिं माण्हू जी कहिड़ी हैसियत आहे।
तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी आहे? मुंहिंजो अर्ज़ु करणु तव्हांजे ज़हननि ताईं पहुतो आहे अलाए कोन पहुतो आहे? पहुतो आहे जी? जंहिंजे क़ल्ब ज़हन ताईं ॻाल्हि पहुती आहे आत्मा ते करे ख़ुदा ख़ुशि कंदो। क़ुरान मजीद जा जेके लफ़्ज़ मूं तव्हांजे साम्हूं पढ़िया, क़ुरान फरमाए थो भला यतदब्बअकुम बादा, तव्हां मां हिकिड़ो ॿिए जी गिला न करे, हिकिड़ो ॿिए जी गिला न करे। अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैता, छा तव्हां मां को माण्हू पसंदि कंदो त पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खाए? भाउ मरी वञे, उनजो लाश रखियो हुजे ऐं उन खे लाश खे कपे पटे भाउ जे लाश खे पाण जो रान जो गोश्त कपे, को खाइणु पसंदि कंदो? फ़क़री मूं तव्हांखे ॻाल्हि ॾाढी ॾुखी लॻंदी, नापसंद ईंदी। कहिड़ो आदमखोर आहे जेको मां पंहिंजे भाउ जो गोश्त खाईंदो? क़ुरान फरमाए थो जेको पराई गिला थो करे उहो ईअं आहे जीअं मुअल भाउ जो गोश्त खाईंदो। वरी हिकिड़ो ॿियो वाक़ियो थो ॿुधायां मुंहिंजी ज़िंदगी में जेको मूंसां गुज़रियो आहे। हिकिड़ो माण्हू पंजाब जो पीर आहे, दरगाह वारो आहे, ऐं मुंहिंजी हुन सां दोस्ती आहे, हुनजी मूंसां दोस्ती आहे, असां पाण में मोहबत रखंदा आहियूं। रावलपिंडी में हुनजी दरगाह आहे। हिकिड़ो माण्हू मूंखे अचे मिलियो, उन रावलपिंडी वारे मुंहिंजे दोस्त पीर सां गॾु उन मूंखे को ॾिठो हुयो, गॾु पियासीं, अंदरि में मिलाए हुन ॾिठो। हाणे उहो माण्हू मां न पियो सुञाणा, पर उहो हुनखे सुञाणंदो हो, पिंडी वारे खे। मूंखे अचे चई त ये फलां जो है पीर साहब, ये आपके दोस्त हैं? हाँ दोस्त हैं। ये तो ऐसे हैं, ये तो वैसे हैं, ये शुरू थी वियो गिला में, इहो अहिड़ो आहे, हीअं आहे, हूअं आहे। मूं हुनखे बाह में ज़ोर सां हथ विधो, मुझे वो अभी बाप बिलाल के पास बैठे हुए हैं, जाओ मैं आपको ले चलता हूं, उसके पास जाओ, उसको बोलो कि तेरे अंदर ये खामी है। तू रसूलुल्लाह के हरम में बैठकर शर्म नहीं आती तुम्हें कि तुम उसकी गिला कर रहे हो और तुम भी गुनहगार बन रहे हो और मुझे भी गुनहगार बना रहे हो? तुझे शर्म नहीं आती कि रसूलुल्लाह के हरम में बैठकर तू गिला करता है? कोई बूथ बुछड़ो करे हलियो, मूं तो हू बिलाल वटि हींअर वेठो आहे, वञी चईसि न रूबरू तुम ही ग़लती आहे, ॿियनि सां छो थो गिला करी, ॿियनि खे छो थो शिकायतूं करी? मां को फ़ैसिलो कंदुसि, मां तव्हांजो चङो मुड़ुसु आहियां, मां छा कंदुसि? हुनखे मुंहिंजो दोस्त आहे, मूंखे हर में मिलंदो आहे, कचहरी कंदा आहियूं, घड़ी मुलाक़ात थी वई, हू हलियो वेंदो पिंडी, मां हलियो वेंदुसि मातली, मूंसां हुनजी गिला छो थो करी? पोइ क़ुर जी आयत पढ़ी ॿुधाई ऐं हू हदीस पढ़ी ॿुधाईमांसि त मदीने वारे साईं फरमायो त अल-ग़ीबतु अशद्दु मिन ज़िना, गिला करणु ज़िना खां बि वॾो फेल आहे। ज़िना पराई औरत सां कारो मुंहुं करणु गुनाह आहे या सवाब आहे? जवाब ॾियो, छो था ॻाल्हायो? ज़िना करणु गुनाह हुआ। क़ुरान फरमाए थो त ज़िना करणु गुनाह हुआ, वला तक़रबु ज़िना, ज़िना जे वेझो बि न वेंदा कयो। इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला, ज़िना बुरो फेल आहे, बुरी ॻाल्हि आहे, ज़िना जे क़रीब बि न वेंदा कयो। हाणे हिकिड़ो चोर माण्हू, लुच माण्हू, शराबी माण्हू ज़िना कंदो, लिकी कंदो, छपी कंदो, जीअं कंहिंखे ख़बर न पवे, ओड़े पाड़े खे ख़बर न पए, लिकी ज़िना कंदो। हे वॾी ॾाढी मुल्लो, पीर, आलिम, मुफ्ती मस्जिद जे अंदरि वेही, हरम नबवी जे अंदरि वेही पढ़ाई गिला थो करे, शर्म बि कोन्हे को, हया बि कोन्हे को त मां अहिड़ो गुनाह हरम में वेही थो करे। रसूल जो फरमान आहे न, साईं फरमाईंदा अल-ग़ीबतु अशद्दु मिन ज़िना, पराई गिला करणु ज़िना खां बुरो फेल। हिकिड़ो जाहिल माण्हू ज़िना करे, लिकी छपी करे, ऐं हे पढ़ियो लिखियो गिला करे, जेको ज़िना खां बुरो फेल आहे, सो मस्जिद में वेही, हरम में वेही करे।
वरी टियों वाक़ियो थो ॿुधायां जेको मूं सां गुज़रियो आहे। असांजे इलाइक़े जो दादू लाड़काणे जो हिकिड़ो, हाणे मां उन्हनि जो नालो नथो खणां, जेकॾहिं मां नालो खणां थी या गिला थी वञे, पर मां नालो कोन थो खणां। तव्हां उन्हनि खे सुञाणो बि कोन था, पिंडी वारे खे तव्हां सुञाणो था या जंहिंजो हाणे ॻाल्हि कयां थो तव्हां नथा सुञाणो, पर अहिड़ो माण्हू सां मिठल जी ॻाल्हि कयां, तव्हां मिठल जो नालो वठण सां तव्हां सभु हिनखे सुञाणंदव। इहा आहे गिला। पर हिकिड़े माण्हू जी अननोन माण्हू आहे जंहिंजे नाले जी ख़बर न आहे, तव्हां वटि पहचान न आहे, इहा ॻाल्हि करणु गिला न आहे। तव्हां सम्झी मुंहिंजी ॻाल्हि? उहो माण्हू तव्हां नथा सुञाणो, पर उहो मूं असांजे इलाइक़े जो माण्हू आहे, पीर आहे, दरगाह वारो आहे। सो मां हीअं लंघियुसि त मूंखे ॾिठई परे खां, सलाम कई त मां वियुसि, वञी मिलियोसांसि, हथु ॾिनोमांसि। पोइ मूंखे पाण पंहिंजे पासे में विहारी, बसि वेठासीं ऐं गिला शुरू कई। फलाणो हीअं, फलाणो हीअं, फलाणो पीर, फलाणो मौलवी, फलाणो मुफ्ती, फलाणो हाजी, फलाणो हाफ़िज़, फलाणो हीअं, फलाणो शुरू थी वियो। मां वियुसि, हिन जी ॻाल्हि हली पे, मां उथियुसि, वञी ज़मज़म खणी आयुसि। ज़मज़म जो गिलास कूलर रखिया आहिनि हर में, हिकिड़ो ज़मज़म जो गिलास भरे आयुसि, अचे हिन खे ॾिनुमि, चई ज़मज़म पीओ। चई मां रोज़े सां रोज़े सां मुझो तव्हां पंहिंजे भाउ जो गोश्त रसूलुल्लाह जे हरम में वेठा था खाओ, जेको हराम आहे, ऐं ज़मज़म पाक पाणी हज़रत इस्माइल जी सबील, उहो ज़मज़म पाक पाणी तव्हांखे रोज़ो आहे, नथा पीओ। ऐं जेको हे पंहिंजो गंद वेठा था खाओ ऐं मुर्दार वेठा था खाओ, इहो तव्हांजे लाइ हलाल आहे। बोलो अस्सलाम वालेकुम। मां हीअं चई उथी हलियो वियुसि, वरी अॼु ताईं न मिलियो आहे। हाणे बि हींअर ॾिठो मां, पर मां परे को हलियो वियुसि, मुंहिंजो मिलंदो त वरी शुरू थी वेंदो। खट्टर पंहिंजो त हारे, पर ओड़े पाड़े जो ॿार। हाणे मूंखे ॿुधायो, हिकिड़ी हदीस थो ॿुधायां। मदीने वारे साईं फरमाए त अॼु रोज़ो रखो, नफ़ली रोज़ो, मां बि रखां थो, तव्हां बि रखो, पर रोज़ो खोलजो न, मूंखे मोकल वठी पोइ रोज़ो खोलजो। साईं जो हुकुम जो मिलियो, हड़नी रोज़ो रखियो, नफ़ली रोज़ो। शाम थी, असां बि ईंदा विया। अबू बकर या रसूलल्लाह, तव्हांजो हुकुम मिलियो, मूं रोज़ो रखियो, हाणे रोज़ो खोलियां? पाण चयो हा खोल। उमर साईं आयो, साईं मूं रोज़ो रखियो, रोज़ो खोलियां? इजाज़त आहे? पाण चयो खोल। ईअं असां बि ईंदा विया, इजाज़त वठंदा विया, सरकार उनखे इजाज़त ॾींदा विया। हिकिड़ो हज़रत बिलाल साईं आयो, या रसूलल्लाह, ॿाहिरि औरतूं आयूं आहिनि, मस्जिद ते ॿार वेठियूं आहिनि, उहे चवनि थियूं त हुज़ूर जंहिंजे फरमान मुताबिक़ असां बि रोज़ो रखियोसीं, असां रोज़ो खोलियूं? हुज़ूर जन फरमाए ते कूड़ थियूं ॻाल्हाइनि, इन्हनि रोज़ो न रखियो। वाह मुंहिंजो ग़ैब ॿुधाइण लॻा। हाणे हुननि जो त मामिलो पंहिंजे घर जो रोज़ो रखियूं त पंहिंजे घर में रखियूं, पर नबी सोणे खे अलाह ताला इल्मु ॾिनो। साईं फरमाए थी हे कूड़ थियूं ॻाल्हाइनि, इन रोज़ो न रखियो। बिलाल जी या रसूलल्लाह, थाल खणी वञो, हिननि खे चओ त पंहिंजे वात में आङिरियूं हणी उल्टी कनि, टे कनि। थाल में अॻियो रखी ऐं बिलाल साईं फरमाए त हुज़ूर जन फरमायो त हिन में उल्टी कयो। उल्टी कयूं त हुन में गोश्त जा टुकड़ा निकिता, ॿूटियूं निकितियूं गोश्त में। उन्हनि चयो त असां त गोश्त खाधो ई कोन्हे को। मदीने वारे साईं फरमाए त हिननि पराई गिला कई हुई, रोज़े सां इन्हनि पराई गिला कई हुई। इन्हनि पंहिंजे भाउ जो गोश्त खाधो हो, हिननि जो रोज़ो न आहे, अलाह वटि हिननि जो रोज़ो क़बूल न आहे। इहे उल्टी करे इन्हनि कढियो आहे। जेकॾहिं इहो हिननि जे पेट में रहिजी वञे हा त सुभाणे इहे जहन्नम जी बाहि में जलायूं। हाणे हे माण्हू जेको हरम पाक में वेठो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुज़ूरी में वेठो आहे, ऐं उते वेठो थो गिला करे, ॿुधायो इन जी इबादत कहिड़े कम जी, इन जा रोज़ा कहिड़े कम जा, इन जा नफ़ल पढ़ण कहिड़े कम जा।
हाज़िरी जे लाइ 2 लख रुपया 3 लख रुपया भरे उमिरे ते वञे थो ऐं वेही हरम में वेही परायूं गिलाऊं करे थो। इन जो त पंहिंजे घर में हुजणु या हरम में वञणु का अहमियत कोन थो रखे। मुंहिंजी ॻाल्हि सम्झी तव्हां? अञा हिकिड़ो चोथों वाक़ियो तव्हांखे ॿुधायां। हिते सी माण्हू मरण था थी मदीने वञो मौला मदीनो मां ॾेखार को भली मार मौला मदीने खां अॻे नमाज़ में फाटे थो मदीने ऐं उते वञी हिननि जा प्रकार कहिड़ा आहिनि। मूंखे हिकिड़े माण्हू चयो साईं फलाणो माण्हू आहे उहो जेॾी महिल वेहे थो तव्हांजी गिला थो करे। जेको बि माण्हू अचे कंहिंखे साईं चादर ॾिसे कंहिंखे को सिंधी ॻाल्हाइण वारो माण्हू ॾिसे करबला अहिड़ो दिलि पर छा जोड़े दिल पर सो ॾाढी गिला थो करे। मुंहिंजो अलाह जा शुक्राना आहिनि जो रसूलुल्लाह जे हरम में वेही को त मूंखे यादि करण वारो। मुंहिंजो मां वेठो आहियां मातली हे रसूलुल्लाह जे हरम में वेठो आहे। हिते हिकिड़ी निमाज़ 50,000 निमाज़ुनि जे बराबरि आहे। हाणे जेकी बि निमाज़ूं पढ़े थो जंहिं महिल गिला कई न उहे मलाइक पार्सल करे हिन जूं निमाज़ूं हिन जा रोज़ा मातली में करबला जे दफ़्तर में। ऐं मां बदकार गुनहगार मुखूं जेके गुनाह चाॾो ॾिगायूं थियूं मुंहिंजा गुनाह मलाइक खणी वञी हुन जे पुट ते हणनि। मुंहिंजो मूंखे त ॾाढी ख़ुशी आहे। मुंहिंजे लाइ त वॾी भलाई आहे जो मदीने में वेठल माण्हू को मुंहिंजी गिला वेठो करे पंहिंजा अमल पार्सल करे मुंडे थो पियो। पुट इहो बेलज़त गुनाह हुआ जंहिंखे में आम माण्हू मुब्तला थी चुका आहिनि। मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त ख़ुदा इन ॾोह खां पाण खे बचा। मदीने वारे साईं जी हदीस आहे सुनन अबू दाऊद में हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमायो त लम्मा उरिज बी मरत बिक़ौमिन लहुम अज़फारुम मिन नुहासिन यख़मिशून वजूहहुम व सुदूरहुम। मेराज वारी राति जॾहिं मां मेराज ते वियुसि उरूज ते पहुतुसि त हिकिड़ी क़ौम वटां मुंहिंजो गुज़र थियो। उन्हनि जा नेह वॾा हुया। छा उन्हनि जा नेह नाखून वॾा हुया पर उहे नेह उन्हनि जा लोह जा हुया। लोह छा जा? लोह जा। ऐं उहे तिखा हुया छुरियुनि वांगुरु नेह। पोइ उन्हनि नेहनि सां उहे पंहिंजा मुंहं पटनि पिया पंहिंजा सीना पटनि पिया पंहिंजे मुंहं जा हिगल पटनि पिया उन्हनि मां रत वहनि पिया गोश्त ॿूटियूं पटनि पिया सीने जो गोश्त पटनि पिया। पोइ साईं फरमाए त मूं चयो मन हाउला या जिबरील ही माण्हू केर आहिनि जेके पंहिंजे हथनि सां पंहिंजो गोश्त पटनि था पिया। काल हाउलाइ الذين يأكلون لحوم الناس या रसूल अल्लाह उहे माण्हू आहिनि जेके माण्हुनि जा गोश्त खाईंदा हुआ परायूं गिलाऊं कंदा हुया। हे गिलाउन करण वारा आहिनि। हे पंहिंजे गोश्तनि खे पटनि था पिया। पुट थोरो तसवर कयो त जेॾी महिल छुरीअ जहिड़ो तेज़ इहो पंहिंजो पाण खे हणे ऐं पटे त छा हुनजी हालत थी वई। पंहिंजे हथ सां पाण खे पियो अज़ाब ॾिए ईज़ा पहुचाए। इहो माण्हू आहे जेको दुनिया में पढ़ाई जी छा कंदो हो? पढ़ाई गिला कंदो हो। अलाह से जल शान शान असां सभिनी खे पनाह में रखे। ऐं ॿी रिवायत में आहे त लम्मा उरिज बी मरत बिरिजालिन तुक़रदु जुलूदुहुम बिमक़ारीद मिनन नार। मेराज वारी राति हिकिड़े माण्हुनि खां गुज़र थियो मुंहिंजो जेके लोह जे किंचुर सां पंहिंजे खलुनि खे पाण कटनि पिया। पंहिंजे खलुनि खे पाण लोह जे किंचुर सां
कटन पिया कुल्त मन हाउला या जिब्रील मूं पुछो त जिब्रील ही केर बदबख्त है जेके पंहिंजो पाण खे पाण था पिया ईज़ा नहीं वठनि काल الذين يتزينون للزينة या रसूल अल्लाह ही वो माण्हू आहिनि जेके सिंगार कंदा हा परायनि औरतुनि खे पाण बणाइण जे लाइ परायनि औरतुनि खे पाण बणाइण हे जेके वञी था टीवी चैनलनि ते विया आहिनि न छा चवंदा आहिनि पार्लर में वञी पंहिंजो पाण खे ज़ीनत कराईंदा मायूं उन्हनि खे वरी साफ़ सुथरो कंदियूं इहे पंहिंजो पाण खे ज़ीनत कराईंदा हा परायनि औरतुनि खे पाण बणाइण जे लाइ साईं फरमाईंदा उन्हनि खे इहो अज़ाब थींदे मूं अखियुनि सां गॾु सुम्म मरद बिजुब्बे मुंतिन الريح فسمعت فيه أصواتا شديدة فقلت من هؤلاء يا جبريل قال نساء كن يتزين للزينة साईं फरमाईंदा हिकिड़े खूह खां मुंहिंजो गुज़र थियो जंहिंमां बदबू पई ॿाहिरि निकिरे छट गंदी थप उन खूह मां ॿाहिरि पई निकिरे ऐं उन मथां अंदरों रड़ियूं दाऊं पुकारूं फरियादूं ॾाढे शोर आवाज़ पियो अंदरों अचे कनि खे अज़ाब पियो थिए उन अज़ाब मथां उन्हनि जूं रड़ियूं दाऊं रियूं ॿुधण में पियूं अचनि हिकिड़ो उन खूह में बाहि ॿियो बदबू पोइ उहे सड़नि पियूं पिया उन में माण्हू उन्हनि जूं रड़ियूं था ॿुधियूं मुंहिंजी पुछो जिब्रील ही केर माण्हू आहिनि जेके इन खूह में सड़नि पिया अर्ज़ कई या रसूल अल्लाह इन खूह में उहे औरतूं आहिनि जेके धारियनि मर्दनि खे ॾेखारण जे लाइ सींगार कंदियूं धारियनि मर्दनि खे ख़ुशि करण जे लाइ पाण बणाइण जे लाइ मेकअप कंदियूं सुर्खियूं कंदियूं पाउडर कंदियूं पंहिंजे मुंहं खे ब्यूटी पार्लर ते वञी ब्यूटी कंदियूं पंहिंजी फिनिशिंग कराईंदियूं हिन जे लाइ त धारियनि मर्दनि खे वणो ऐं मुड़ुस वटि ईंदियूं त मुंहुं चिमो कई वेठियूं सींगार कर मुड़ुस जे लाइ त उहो ख़ुशि थिए न त सवाबु मिले मुड़ुस जे अॻियां ईंदियूं त पखर जी धप खयूं ईंदनि मुड़ुस जे अॻियां ईंदियूं त हाल पुछड़ा अफ़ाल पुछड़ा हूंदनि पर धारियनि मर्दनि जे अॻियां सींगार करे वेंदियूं हुयूं साईं फरमाईंदा इन जहन्नम जे खूह में जलंदे उन्हनि जूं रड़ियूं दाऊं मुंहुं जे करण सां ऐं सरकार फरमाइनि था सुम्म मरत अला निसाइन व रिजालिन मुअल्लक़ीन बि सुदियहिन फक़ुल्त मन हाउलाए या जिब्रील फ़क़ाल हाउलाए लम्माज़ून वल हम्माज़ून वज़ालिक क़ौलुल्लाहि अज़्ज़ व जल्ल वैलुल लिकुल्लि हुमज़तिन लुमज़ा साईं फरमायो त पोइ मुंहिंजो गुज़र हिकिड़नि मर्दनि ऐं औरतुनि खां थियो जेके पंहिंजे छातियुनि सां लड़किया पिया लोह जा कुंडा बाहि जा ज़ंजीर मथे लड़किया पिया हुया छातियुनि सां औरतूं मर्द ऐं उन्हनि खे अज़ाब थी रहियो हुयो बाहि उन्हनि खे जलाए रही हुई मूं पुछो जिब्रील ही केर माण्हू आहिनि अर्ज़ कई या रसूल अल्लाह ही उहे माण्हू आहिनि जेके परायूं गिलाऊं कंदा हा ताना हणंदा हा मेणा हणंदा हा फलाणा ऐब कतारींदा फलाणो हीअं आहे फलाणो हूअं आहे फलाणे जी ज़ात अहिड़ी आहे फलाणे जी शिकिल अहिड़ी आहे फलाणे जो कद छोटो आहे फलाणो चूचो आहे फलाणो पितरो आहे फलाणो बख़ील आहे फलाणो हीअं आहे ही परायूं ऐब चीनी कंदा हुया परावा ऐब ॻोल्हींदा हुया ऐं पंहिंजो ताना हणंदा हा मेणा हणंदा हा ही उहे माण्हू आहिनि जिन खे इहो अज़ाब थियो मां अलाह जो शुक्र कंदो आहियां कॾहिं कॾहिं शुक्राने जो नफ़िल पढ़ंदो आहियां मुंहिंजा गिलाखोर खोड़ मां ॿियो को अमल न कयां त गिलाखोरनि जा अमल जाम मूं वटि पहुचंदा शुक्र आहे रब जो पोइ बेटा अञा हिकिड़ी हदीस ॿुधो जी
वसलाम जन हिकिड़े ॾींहुं असाबी सरकार सां गॾु हुयो। मुंहिंजो महबूब मदीने वारो साईं हीअं रस्तो ॾे वञनि पिया कि कब्रिस्तान खां महबूब जो गुज़र थियो। किथां गुज़र थियो? कब्रिस्तान तां सरकार जो गुज़र थियो। हिकिड़ी रिवायत में आहे त साईं जन पंधु वञनि पिया, ॿी रिवायत में आहे त साईं जन पंहिंजे खच्चर ते सवार हुया ऐं जॾहिं कब्रिस्तान खां गुज़र थियो त खच्चर टहण लॻो, गुल ॾियण लॻो। हुज़ूर जन लथा ऐं जेको असां बि गॾु हुयो, शायदि मास बिन जबल हो या ॿियो को, पोइ उन खे फरमायो त मूंखां पुछी चवंदो त ही गॾु खच्चर मुंहिंजो छो रहियो आहे? या रसूल अल्लाह ॿुधायो। पाण फरमायो ही जेके कब्रूं आहिनि न, हिननि ॿिन्ही कब्रुनि वारनि खे कब्रनि में अज़ाब थी रहियो आहे। उन्हनि जूं रड़ियूं ऐं दाहूं मुंहिंजे खच्चर ॿुधियूं आहिनि, तॾहिं ही गुल ॾियण लॻो आहे। हिननि ॿिन्ही खे कब्र जी बाहि जलाए पई, अज़ाब साड़े पियो। ही ॿी कब्रुनि वारा, हिननि जूं कब्रूं जहन्नम जूं खटूं बणिजी पियूं। असां बि अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, महबूब हिननि जो ॾोह कहिड़ो आहे जिन खे हेॾो अज़ाब थियो आहे? मुंहिंजा आका, हिननि जो ॾोह कहिड़ो आहे? सरकार फरमायो त हिननि जो को वॾो ॾोह बि कोन्हे, ॻाल्हि त नंढी आहे पर अज़ाब वॾो थी रहियो आहे। साईं फरमाए त हिन कब्र वारो जेको आहे सो इन्नहु ला यस्ततिरु मिनल बोल, ही पंहिंजे पेशाब जे फुड़नि जी परहेज़ न कंदो हुयो। पेशाब करे, सख़्त ज़मीन ते पेशाब करे त उतो छंडा उथंदा, पेरनि खे लॻंदा। पेशाब करे उथियो, वटि न बचायई, उहे रेगाड़ा पेशाब जा चटनि खे लॻी पिया, बदन ते लॻी पिया। साईं फरमायो त ही पेशाब जी परहेज़ न कंदो, इनखे कब्र जो अज़ाब थी रहियो। ऐं हे ॿियो माण्हू, इन्नहु कान यमशी बिन नमीमा, हे चुगलखोरी कंदो हलंदो, चुगलखोरी। ही जेको हिनखे कब्र में अज़ाब थियो आहे, पहिरीं रिवायतुनि में तव्हां आख़िरत जो अज़ाब ॿुधो, हे कब्र जो अज़ाब ॿुधो। कब्र हिननि जी जहन्नम जी खॾ बणिजी चुकी आहे। पुट, इन रिवायत मां, इन हदीस मां ॿ टे ॻाल्हियूं मालूम थियूं। हिकिड़ो त तुंहिंजी मुंहिंजी अखि उहा शइ नथी ॾिसी सघे, हथां सहाबी जी अखि उहा शइ न पई ॾिसे जेका मदीने वारे साईं। माना तुंहिंजो ॾिसण ॿियो आहे, मुंहिंजो ॾिसण ॿियो आहे, मदीने वारे मीर जो ॾिसण ॿियो आहे। कन त तो वटि बि आहिनि, कन त मूं वटि बि आहे, पर तुंहिंजो ॿुधणु ॿियो आहे, मुस्तफ़ा जो ॿुधणु ॿियो। पर जेकॾहिं मदीने वारो मीर नज़र करे, निगाह करे, त उहो जानदार, उहो खच्चर, उन खे बि ॾिसण वारी अखि बि मिले त ॿुधण वारा कन। जेकॾहिं मुस्तफ़ा जे लुत्फ़ वारी नज़र न आहे त असहाबी नथो ॾिसे, नथो ॿुधे। पर जेकॾहिं मुस्तफ़ा जी नज़र हिकिड़े जानवर ते पइजी थी वञे, उहो ॾिसे बि थो, ग़ैबी ॻाल्हि ॿुधे बि सरकार फरमायो उन असाबी खे त वञ त टारी पटे आहे, टारी साए वण जी टारी पटे आहे। असाबी वियो, टारी पटे आहे। हुज़ूर जन उनखे चीरियो, पैसा कयो, अधु हिकिड़ी कब्र ते रखियो,
अध बी क़बर ते रखियो। असां बि पुछो या रसूल अल्लाह मां ईअं छो कयो? पाण फरमायो जेसी ताईं इहा टारी साई हूंदी अल्लाह जो ज़िक्र पई कंदी इन जे क़ब्रुनि जो अज़ाब हल्को थी वेंदो। इन जे करे क़ब्र जे पासे में जे वण बीठल हुजे उन जी टारी न कटींदा कयो। जेकॾहिं क़ब्र ते वञो ताज़ा ताज़ा गुल गुलाब जा मोते जा राबेल जा चमेली जा नाज़ुकूं इहो ताज़ो पटे क़ब्रिस्तान मां न ॾियंदो इहो पटे इहे गुल खणी अचे क़ब्र ते रखो। जेसी ताईं इहे ताज़ा हूंदा तेसी ताईं ज़िक्र पिया कंदा उन क़ब्र वारे जो अज़ाब कजी वेंदो। ऐं पत्थर अल्लाह जो घणो ज़िक्र कंदा चओ पत्थर अल्लाह जो घणो ज़िक्र कंदा आहिनि। असां वटि सिंध में ॿाहिरां में रवाज आहे त क़ब्रुनि जे मथां नंढा नंढा पत्थर रखंदा आहिनि। इहा पत्थर रखण बि सुन्नत अथव। इहे पत्थर अल्लाह जो ज़िक्र पिया कंदा हुनखे क़ब्र में विझो फ़ाइदो ई न को पियो। ॻाल्हि सम्झी? हा हाणे इन्हनि ॿिन्ही माण्हुनि खे अज़ाब छो पियो थियो? हिकिड़ो पेशाब जी परहेज़ न पियो करे ऐं ॿियो अलाह कंदो त तव्हां असां सभई बचंदासीं। इन दुआ कंदासीं असां सभिनी खे चओ। ऐं मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं फरमायो अल ग़ीबत वन्नमीमत यहुत्तानिल ईमान कमा यक़दिरुद्दुर्राइ शजरा। मदीने वारे साईं फरमायो त जीअं धनार वण जी टारी लाहींदो आहे वण जी टारी कटींदो आहे ॿकिरुनि जे लाइ तव्हां ॾिठो आहे न धनार टारी लाहींदो आहे न वण साओ टारी लाहींदो ॿकिरुनि जे लाइ वण छा थी वेंदो गंजो वण। साईं फरमायो त जीअं धनार वण जूं टारियूं लाहींदो आहे त वण गंजो थी वेंदो आहे। जेको पराई गिला ऐं ग़ीबत थो करे उन जो ईमान बि ईअं कटिजी वेंदो आहे जो बिना ईमान जे गंजो थी वेंदो। ईमान ईमान गिला जे करे ईमान निकिरी थो वञे। पुट का इहा मामूली ॻाल्हि आहे? जवाबु ॾियो। ऐं मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं फरमायो मन ज़कर इम्रअन बिशैइन लैस फीहि लियईबहु बिही हबसहुल्लाहु फी नारि जहन्नम हत्ता यअतिय बिनफाद मा क़ाल फी। जेको माण्हू कंहिं ॿिए जी अहिड़ी ॻाल्हि थो करे अहिड़ो ऐब थो लॻाए जेको हुन में ऐब आहे ई न पोइ उनखे क़यामत जे ॾियारे में अल्लाह ताला जहन्नम जी बाहि में विझंदो। रब फरमाईंदो हाणे उहो ऐब ठाहे ॾे न जेको तूं हिन ते ऐब लॻायो। हाणे न उहो उते ऐब ठाहे सघंदो न हुनजो अज़ाब घटिजी सघंदो। पुट इहा ॻाल्हि वरी सम्झो मुड़े तवजह कयो। हिकिड़ो माण्हू चवे थो त फलाणो जेको आहे सो चोर आहे। हालांकि उहो चोर न आहे पर ही माण्हुनि में वेही हुनजी इज़त घटाइण जे लाइ माण्हुनि खे ॿुधाए थो चोर आहे। जे माण्हुनि जे नज़र में उहो किरी पवे क़यामत जो ॾियारो थींदो रब फरमाईंदो हिनखे जहन्नम जी बाहि में विझोसि। हाणे हुनखे साबित कर त इहो चोर हुयो। जेसी ताईं साबित न कंदे न चोरी हुनजी तेसी ताईं तोखे जहन्नम जी बाहि खां छुटकारो न मिलंदो। न साबित करे सघंदो हुनजी चोरी न वरी जहन्नम जी बाहि खां
अल्लाह अकबर कबीर। इमाम अहमद मुझे मुस्नद में रिवायत आंदी है, मदीने वाले साईं फरमायो त 5 शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजो को तदारुक ई कोन्हे। मिसाल, निमाज़ तव्हांजी रहिजी वई, गुनाह हुआ, निमाज़ रहिजी वई, चाहे गुनाह हुआ, कबीरो गुनाह, पर वरी कज़ा करे पढ़ो तदारुक थी वेंदो। अल्लाह खां रोई रड़ी माफ़ी वठो, मौला मां बराबरि गुनहगार, निमाज़ कोन पढ़ियो, मालिक माफ़ी ॾे। रब फरमाईंदा हाणे एतिरो रुनो ई बख़्शो जी। तव्हां केॾो बि गुनाह कयो पर उन जो तदारुक थी सघे थो। 5 शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजो तदारुक थी नथो सघे। हिकिड़ो, जंहिं माण्हू अल्लाह सां शिरक कयो उन जो तदारुक थी नथो सघे। अल्लाह सां शिरक करणु इहो अहिड़ो गुनाह हुआ जेको यकीनन दोज़ख में वञी फिटो कंदो। ऐं ॿिए नंबर ते क़त्लु नफ्स बिग़ैर हक़्क़िन, कंहिंखे नाहक क़त्ल करणु, कंहिंखे उफट मारे छॾणु, बेगुनाह कंहिंखे क़त्ल करणु, इहो अहिड़ो गुनाह आहे जंहिंजो को तदारुक थी नथो सघे। 6 नंबर ते वबुहत मुमिनिन, के मोमिन जे मथां बोहतान हणणु, बोहतान मढ़णु, कूड़ी ॻाल्हि केॾे मंसूब करणु। ऐं वल फिरार मिन ज़हफ़, इस्लाम ऐं कुफ्र जी जंग मां पुठी ॾेई भॼणु, मैदान छॾे पुठी ॾेई भॼणु, इहो अहिड़ो गुनाह आहे जंहिंजो तदारुक ई नथो थी सघे। वयमीनुन साबिरतुन यक़्तदिउ बिहा मालन बिग़ैर हक़, कूड़ो कसम खणी कंहिंजो माल ज़ब्त कराइणु, कंहिंजो माल फॿाइणु, कंहिंजे नाहक कंहिंखे नुक़सान पहुचाइण जे लाइ कूड़ो कसम खणे, साईं फरमाईंदा इन जो को तदारुक ई न आहे। अहिड़ो गुनाह आहे जेको हुनजी ॻिचीअ में पइजी वियो, न निकिरी सघंदो। बग़ैर अज़ाब खाइण जे इन गुनाह खां इनखे छुटकारो। ऐं पराई गिला करणु, बोहतान मढ़णु, कंहिंखे नाहक कंहिं सुठे माण्हू जे लाइ बुरी ॻाल्हि मंसूब करणु, साईं फरमाईंदा इहो अहिड़ो गुनाह आहे जंहिंजो को तदारुक ई नथो करे सघे। ऐं अल्लाह करीम जल शान शाह असांखे गिलाउनि खां बचाए। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मदीने वारे साईं फरमायो आहे त मन तीब इंदहु अखू फस्तता नुसरतहु फनसरहु नसरहु अल्लाह फिद दुनिया वल आखिरह। जेकॾहिं तव्हांजे साम्हूं कंहिंजी गिला पइजी थिए ऐं तव्हांखे ताक़त आहे उनखे रोकण जी, उनखे रोकियो। साईं फरमाए थो अल्लाह दुनिया में बि तव्हांजी मदद कंदो, आख़िरत में बि। तव्हांजे अॻियां कंहिं माण्हू सां ज़ुल्म थो थिए, कंहिंसां नाजाइज़ी नाइंसाफ़ी थी थिए ऐं तव्हांजे ताक़त अल्लाह ॾिनी आहे जो उनखे रोके सघो था, तव्हां उनखे रोकियो। उन ग़रीब सां ज़ुल्म थियणु न ॾियो, उनखे ज़ुल्म खां बचायो। अल्लाह दुनिया में तव्हांजी मदद कंदो, आख़िरत में तव्हांजी। तव्हां ॻाल्हि सम्झी आहे? हा, अगरि तव्हांजे साम्हूं कंहिं सां ज़ुल्म पियो थो थिए ऐं तव्हांखे रब तौफ़ीक़ ॾिनी आहे, तव्हां हुनखे रोकियो त रोकियोसि। इहो हुन खां रोकणु असुल में तव्हां पंहिंजे लाइ अल्लाह जी दुनिया आख़िरत में मदद जे लाइ पाण खे हक़दार बणायो। तव्हांजे साम्हूं केरु सुठे माण्हू जी गिला थो करे, तव्हां हुनखे रोकियो, बाबा इहे ॻाल्हियूं मुंहिंजे अॻियां न कर, तोखे करणियूं पाण वेठो अथई, हुन सां बि ॻाल्हि कर। मरेसि माउ जो न ज़रूरु गुरू ॻाल्हाए, कूड़ो आहे न, शैतान आहे। जेॾी महिल को गिला कंदो आहे न, उनजे अंदर में शैतान घिड़ी वेंदो आहे। अन शैतान यजरी मजरी दम, शैतान माण्हुनि जे रगुनि में ईअं टोड़ंदो आहे कि रक्त रगुनि में टोड़ंदो आहे। पोइ जंहिंजे अंदर में शैतान अची वेंदो आहे, कम में शैतान वारा कंदो।
वो बिठा अज मूसा पक्को वायदो कयो तो इंशाअल्लाह ताला जैसी देर आयो कंहिंजी गिला न कंदासीं इंशाअल्लाह कंहिंजी बि गिला न कंदासीं ऐं जेकॾहिं तव्हां पराई गिला खां बची वियो त तव्हां पंहिंजो पाण खे महफ़ूज़ करे वठो पंहिंजे अमलनि खे महफ़ूज़ करे वठो आख़िरी हदीस तव्हांखे ॿुधायां क़यामत जो ॾियारो थींदो असाबनि खे हुज़ूर जन फरमाए त तव्हां सम्झो था त सुञो माण्हू केरु आहे साहबनि खां साईं जन पुछो ख़बर अथव त सुञो माण्हू केरु आहे मिस्कीन मुफ़लिस कंगाल असाबनि जो ते असां सम्झूं था जे वटि न दिरहम हुजे न दीनार न पैसो न टको न पाई न घर न घाट इहो सुञो माण्हू आहे साईं फरमाइनि न इहो सुञो न आहे सुञो माण्हू उहो अथव दुनिया में निमाज़ूं पढ़ी रोज़ा रखी हज कई ज़कातूं ख़ैरातूं चङा कम इबादतूं कयईं पर कंहिंजी गिला कयईं कंहिंखे पुछो ॾिनई कंहिंखे गार ॾिनई कंहिंखे तानो हयईं कंहिंखे महिणो ॾिनई कंहिंखे बदख़्वाही कयईं क़यामत जो ॾियारो थींदो पोइ जंहिंखे गार ॾिनई रब फरमाईंदो एतिरियूं 5 निमाज़ूं गार जे नमूने खे ॾियो जंहिंखे गार ॾिनी हुई जंहिंजी गिला कयईं रब फरमाईंदो हिन जो हज खणो उन खे ॾियो जंहिंजी गिला कई हुई हिन जी ज़कात खणो फलाणे खे ॾियो जंहिंखे ईज़ायो हुई हिन जी ख़ैरात खणो उन खे ॾियो जंहिंखे तानो महिणो हयो हुई पोइ ईअं वंड थींदी वेंदी तव्हांजो हिन वटि हिकिड़ो बि अमल बाक़ी न बचंदो मलाइका जा मालिक हिन एॾो त माण्हुनि खे सतायो हुयो जो हिन जा हड़ई अमल विरहाइजी विया हाणे छा कयूं पर गुनाह अञा घणा अथसि माण्हुनि जा पगूं लाथई माण्हुनि खे ईज़ाई उहे ॾो अञा घणा साईं फरमाईंदो हाणे जंहिंजा दिलियूं ॾुखायई जंहिंखे ईज़ाई सताई उन जा ॾोह खणी हिन जे मथां रखो इबादतूं वियूं नेकायूं वियूं चङायूं वियूं पर जिन खे ॾुखायो हुई उन्हनि जा ॾोह गुनाह उन्हनि जूं थी वियो जहन्नम जो हक़दार बणिजी वियो दिल में पक्को वाइदो कयो त इंशाअल्लाह ताला ॻाल्हायो मां तव्हां अलाह जे घर में तव्हां ताईं पैगाम पहुचायो हक़ जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई कोन वधीक तव्हांजो अलाह जो क़ुर बि ॿुधायोमांव रसूल जी हदीस ॿुधाईमांव पोइ पंहिंजा ज़ाती वाक़िया ॿुधायामांव अलाह साईं असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो अमल करण जी जो असां ॿियनि जी गिलाउनि खां पाण खे बचाईंदासीं ऐं थी सघे त ॿिए जी वाखाण कयो कंहिंसां ॻाल्हायो त सुठो ॻाल्हायो मिठो ॻाल्हायो ऐं कंहिंखे सॼो त उनजे प्यारे नाले सां सॼो हाणे हिन जो नालो ई मंठार आहे पर हिन जो नालो छा आहे हिन जो नालो मोहम्मद उस्मान आहे मंठार मिठो नालो मन ठार दिलि खे ठारींदड़ हिन खे बि चवां मन ठार ख़ुशि थींदो आहे दिलि पर साईं मूंखे मन ठार छॾियो वरी किपरे वारनि खे ॿुधाईंदो त साईं मूंखे दिलि पर साईं मन ठार चई छॾियो ठीकु आहे न साईं फरमाइनि था कंहिंखे मिठे नाले सां सॼो प्यारनि लफ़्ज़नि सां सॼो उन जी दिलि ख़ुशि थींदी अलाह तव्हां सां ख़ुशि थींदी कंहिंजे मुरझायल चेहरे खे मुर्कायो कंहिंजे ॾुखारे चेहरे खे ख़ुशगवार बणायो रब तव्हांजी ज़िंदगी ख़ुशगवार बणायो कंहिंखे के ॾुथड़ियल के ज़ख़्मी थियल के दर्दमंद परेशान हाल जो परेशानी लायो गम लायो ॾुख लायो के ॾुखारे खे ख़ुशी पहुचायो चओ ख़ुशी
के ॾुखारे खे चओ के ॾुखारे खे ख़ुशी पहुचायो उन ख़ुशीअ मां रब हिकिड़ो मलाइको पैदा थो करे जेसीं तव्हां जेरायो इहो मलाइको इबादत पियो कंदो सवाब तव्हांजे दफ़्तर में पियो लिखिबो जेॾीमहिल मौत जो टाइम ईंदो मरण जो इज़राइल ईंदो इज़राइल जी सकरात वारी हिकिड़ी सट एॾी दर्दनाक आहे 360 तलवारुनि जा सिधा धक हणजनि एतिरो ईज़ाब न ईंदो जेतिरो सकरात जी हिकिड़ी सट दर्दनाक जेॾीमहिल इज़राइल साहु कढणु ईंदो इहो मलाइको जेको उन ख़ुशीअ मां पैदा थियो उहो चवंदो अॼु तुंहिंजा दुख सकरात वारा मां इज़राइल सट सकरात जी हणंदो ही उनखे राहत पहुचाईंदो उनजो मौत ईअं थींदो जीअं अटे मां ॿार निकिरी वञे जेॾीमहिल मिट माइट खणी गांधी बणिजी वञी क़बर में फिटो कंदा सामी ठाहींदा या साईं मुंहिंजा तजर ठाहींदा या उनजी उछ ठाहींदा उन में विझी मथां मिटी वराईंदा अबो छॾे वियो अमड़ छॾे वई मिट माइट यार दोस्त अज़ीज़ करीब हड़ई छॾे विया उन सोड़ी सामी में जीअं मिटी वराए तंग कंदा अचानक क़बर में रोशनी थी वेंदी हिकिड़ी सुहिणी सूरत ज़ाहिर थींदी चवंदुसि घबराए न तूं अकेलो नहीं मां तोसां गॾु तुंहिंजे क़बर खे रोशन मां कंदुसि तुंहिंजे अकेलाइप में तोसां कचहरी मां कंदुसि नाकनि पलाउनि विच में कीड़नि माकोड़नि खां तोखे आऊं बचाईंदुसि त ख़बर आई केरु अको बि न आयो अम्मा बि न आई मिट माइट यार दोस्त केरु न आयो तूं आयो ही जो फलाणे ॾींहं ते तो फलाणे ॾुतियल खे जेका ख़ुशी पहुचाई हुई मां उहो तुंहिंजो अमल आहियां घबराए न तुंहिंजी क़बर जन्नत जो बाग़ मां थो बणायां जेसीं ताईं क़बर में हूंदो 5000 साल 10,000 साल लख साल जेसीं क़यामत अचे इहो उनखे राहत ऐं ख़ुशी पियो पहुचाईंदो जेॾीमहिल क़यामत जो सूर फूकबी हैबतनाक ॾिहाड़ो दर्दनाक ॾिहाड़ो वहशतनाक ॾिहाड़ो माण्हू हीअं कंबंदा जीअं वणनि में हवा तूफ़ान में वणनि जूं टारियूं लुॾंदियूं आहिनि इहे माण्हू परेशान हूंदा ॾकंदा ऐं कंबंदा इहा सुहिणी सूरत चवंदसि घबराए न मां तोसां गॾु दोज़ख खां मां बचाईंदोमांइ जन्नत ताईं मां पहुचाईंदोमांइ एसी ताईं मुंहिंजो ठीको आहे बेश्त जो दर ट्रप आहे अंदरि पहुचाईंदोमांइ एसी ताईं मुंहिंजे रब मूं ते इहा टूटी रखी आहे सुभान अल्लाह कंहिंजी दिलि खे ख़ुशि करणु कंहिंजे चेहरे खे मुर्का आहिनि जी वॾी ॻाल्हि आहे जी तूं त पंहिंजे अबे खे रंजाई वेठो आहीं तूं त पंहिंजे अमड़ खे रंजाई हे त आम माण्हू कंहिंजी दिलि राज़ी करणी आहे हा सम्झो था मां जापान में वियुसि जापान जो बीजिंग पंहिंजो शहर आहे जेको टोक्यो जे शहर में जापान में लथुसि हिकिड़ो माण्हू ॾिठो वेठो आहे पियो फुटपाथ ते पर परेशान माण्हू जो चहिरो पधरो हूंदो आहे परे खां मां वञिणो हुयो मूंखे कंहिं पासे उतां थी गॾु करे मोटी आहे उहो माण्हू साॻी जाइ ते वेठो आहे मूं हुनखे पुछो अंग्रेज़ी में हुन सां ॻाल्हायो हुन जो लहजो मूंखे लॻो त इंडिया जो को माण्हू हुयो उर्दू में ॻाल्हायोमांसि उर्दू ॻाल्हाई तूं परेशान वेठो हुई मां हिकु 2 कलाक अॻु में 3 कलाक गुज़रियो हुउसि तूं ईअं ई वेठो हुई वरी हीअं कि मुझे 3 दिन हो गए मुझे एक दोस्त ने फोन
था, नंबर दिया था, तुम आओ जापान में तुम्हें नौकरी दिलाऊंगा, मैं यहाँ पहुंचा। अब वो नंबर भी नहीं मिलता, नंबर हो गया मेरे, और न खाना खाया है न मेरे 3 दिन से होटल में मुझे लाश हुई, मानी खा रही पानी प्यारियो मुझे तू 3 ॾींहंनि जो थको फुटपाथ ते कहिड़ी न लॻी, सुतो वरी उथो, मुंहिंजो गुस्सो कर वेंज शावर वट वरी वेंदो, वरी मूं पंहिंजा कपिड़ा ॾिनामांसि, कपिड़ा पातई, पोइ मुंहिंजो हाणे तूं पंहिंजो बैग खोल तो जेको नंबर आहे किथे आहे तुंहिंजो, कि वो नहीं मिलता, नंबर नहीं मिलता, जो बोल तो सही बिस्मिल्लाह पढ़, बिस्मिल्लाह में थोड़ी जो नंबर मिली हो, मूं पंहिंजे नंबर ते मूं पंहिंजी फोन ते मिलाए ॾिनो मां तुंहिंजो ॻाल्हाए हुन सां राब्तो थी, मूंखे तो चई आप तो मेरे लिए भगवान हो गए, आप मेरे लिए भगवान बनकर आए, मैं आपका कैसे शुक्रिया अदा करूं, आपने तो मुझे जिंदगी बख्श दी है। हुयो हिंदू काफर हुयो, पर मुझो दीन मूंखे सेखारे थो त परेशान न भली हिंदू आहे काफर आहे, पर हुन जी दिलि खे बना दे, मुंहिंजे दीन मूंखे इहो सेखारे। मां सोचां थो त मां हिकिड़ो बदकार गुनहगार माण्हू आहियां, मूं वटि ॿियो को अमल नथो हुजे त उन माण्हू जो उहे दुआऊं मूंखे अलाह साईं कंदो क़यामत ॾियारे न को ॾींदो। मिठा कंहिं बि मुस्लमान सां, कंहिं बि इंसान ज़ात सां चङाई कयो, एहसान कयो, नेकी कयो, मुरझायल चेहरे खे मुर्कायो, अलाह तव्हांखे ॿिन्ही जहान जी कामयाबी